महासुबो अंदर में ख़ौफ़ खुदा जी उणतुड़ पैदा करे थो। हर वक़्तु मालिक खां ड्रुजंदो रहे थो। हिन आयत में उन जी वज़ाहत आहे, हत्ता इज़ा ॾाक़त अलैहिमुल अर्द बिमा रहुबत व ॾाक़त अलैहिम अनफुसुहुम, सूरह तौबा आयत नंबर 118। जॾहिं ज़मीन बि पंहिंजी कुशादगीअ बावजूदु मथनि तंग थी वई हुई ऐं हू बि पंहिंजे जान मां बेज़ार थी चुका हुआ। हिननि जे दिमाग़ जे हर ज़रे में इहो समायल हूंदो आहे, व इन तुबदू माफ़ी अनफुसिकुम औ तुख़्फ़ूहु युहासिबकुम बिहिल्लाह, सूरह बक़रा आयत नंबर 284। जेके तव्हांजे दिलनि में आहे सो ज़ाहिर कयो, तोड़े लिकायो, उहो अल्लाह ताला चङी तरह ॼाणे थो ऐं अव्हां खां ज़रूरु उन जो हिसाबु वठंदो। हू बे इख़्तियार रड़ियूं कनि था, काश मुंहिंजी माउ मूंखे न ॼणे हा। ख़ुदि एहतसाबीअ जो इहो मयार हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे। इहो अहिड़नि माण्हुनि लाइ बि ॾुखियो आहे जेके इहो तइ करे वठंदा आहिनि त संदन अॼु कल्ह खां सुठो हूंदो ऐं सुभाणे अॼु खां वधीक सुठो हूंदो। उहे जेके वक़्त जे चकीअ में पिसजंदा रहनि था, उहे जंहिंजो हर ॾींहुं काल खां बहितर न आहे, तन लाइ आख़िरत जो समर गॾु करणु ॾाढो अणांगो आहे। तंहिं करे उन जो अहसासु हुजणु घुरिजे। पंहिंजो मुहासिबो कंदड़ पंहिंजे दिलनि खे एतिरो त मज़बूत बणाइनि था जो शैतानी वहमनि विसवसनि ऐं ख़्यालनि जे दाख़िल थियण लाइ वाट ई नथी बचे। हर धारे खे संदसि दिलि में दाख़िल थियण लाइ वीज़ा या पासवर्ड जी ज़रूरत पवंदी आहे। रुगो दिलि जा मकीन आसानी सां बिना कंहिं झल पल जे अची वञी सघनि था, पर इन लाइ ज़िंदगी जो ख़ूबसूरत लिबास मुहासिबे जे सुट मां कते पोइ उन मां उणणो पवे थो। को बि शख़्स जेतिरो ख़ुदा जे वेझो हूंदो, मंझसि ओतिरी ई निहठाई, इजिज़ ऐं इनकसारी हूंदी। हू जेतिरो आजिज़बानो हूंदो, ओतिरो ई हिन लाइ जन्नत जा दरवाज़ा वेकरा थींदा वेंदा ऐं हूरूं खेसि अंदरि अचण जी दावत ॾींदियूं। अचो ऐं ईमान वारो, असां सां गॾु रहो। हीअ उहा जाइ आहे जिते असांखे अव्हां सां गॾु घारणो आहे। इन करे जो अव्हीं साबित क़दम रहिया, जिते हर रोज़ खेसि हिकु नओं एज़ाज़ बख़्शियो वेंदो आहे ऐं जन्नत जो हिकु नओं सफ़र करायो वेंदो आहे। अल्लाह ताला पाण बि उन जी गवाही ॾिनी आहे, वला उक़सिमु बिन नफ़्सिल लवामत, सूरह क़यामत। ऐं बुछड़े कम ते मलामत करण वारे नफ़्स खे शाहिद बणायां थो त अमलनि जो नतीजो साम्हूं अचिणो आहे, हिते दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। इन जे करे पाण पंहिंजो मुहासिबो कयो, पंहिंजे ज़िंदगी ते फ़िकिर कयो त इंशा अल्लाह ताला अल्लाह जो क़ुर्ब नसीब थींदो।